जिगड़ी में आल पाकिस्तान हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स एसोसिएशन तरफ़ां लेबर जी पघारनि में वाध समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ डिविज़नल चेयरमैन मीर हसन क़ाइम ख़ानी फैसल हयात बाबू सईद ऐं ॿियनि जी अॻवानी में वापडा ऑफिस अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते आल पाकिस्तान हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स एसोसिएशन जे डिविज़नल चेयरमैन मीर हसन क़ाइम ख़ानी फैसल हयात बाबू सईद सवाई माली ग़ुलाम हैदर ख़ासकेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻाटे टोड़ हिन महांगाई जे दौर में लेबर जी पघारनि में फ़ुल इज़ाफ़ो कयो वञे। हिननि चयो त वापडा में स्टाफ जी कमी आहे जंहिंजे करे परेशानी खे मुंहुं ॾियणो थो पवे। हिननि मुतालबो कयो त लेबर जूं पघारूं वधाए ऐं हेस्को में नयूं भर्तियूं करे स्टाफ जी खोट खे पूरो कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।